अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 नवंबर 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में ख़ासि ख़बरूं। क़ौमी कारकुन सरमद मीराणी ज़मानत ते आज़ादु। कानूनी घुर्जूं पूरियूं न थियण ते गनी अमान आज़ादु थी न सघियो। सिंधियन नेशनल कांग्रेस जो सिंध बचायो पैदल मार्च जारी। जीए सिंध मुहाज़ पारां 22 डिसंबर ते तहफ़ुज़ सिंध मार्च जो ऐलान। कराची में एसटीपी जो बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। कारुंझर जी कटाई लाइ थींदड़ साज़िशुनि ख़िलाफ़ नगर पार्कर में बुख हड़ताल। मीरपुर साकरो वाक़े में ड्रामाई मोड़, धुरियनि ठाह करे छॾियो। ॾहरकी अस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट। शहीद बेनज़ीराबाद बोर्ड पारां इम्तिहानी नतीजनि में फेरफार, शागिर्द सरापा एहतिजाज बणियल। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। कराचीअ जी दहशतगर्दी टोड़ अदालत शागिर्द अॻवान गनी अमान ऐं सरमद मीराणी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। दहशतगर्दी टोड़ अदालत में गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ दाख़िल ॿिनि केसनि जी ॿुधणी थी। अदालत गनी अमान ऐं सरमद मीराणी जी ज़मानत मंज़ूर कंदे ॿिन्ही खे 50-50 हज़ार रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾिनो। गनी अमान जी भेण सिंधु अमान, वकील परवर चांडियो, शम्स चांडियो ऐं ॿिया अदालत आॾो पेश थिया। वकीलनि जो चवणु हो त अदालत खे ॿुधायो त गनी अमान खे इस्पताल ऐं सरमद मीराणी खे घर मां खंभियो वियो हो। ॿिन्ही खे गुम करण बैदि दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो। वकीलनि ॿुधायो त अदालत ॿिन्ही नौजवाननि जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई आहे। हुननि चयो त अदालत तरफ़ां ॿिन्ही ॼणनि खे 50-50 हज़ार रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। यादि रहे त 1 नवंबर ते CTD नौजवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई हुई। CTD दावा कई त मच्छर कॉलोनी में कार्रवाई दौरान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे गिरफ़्तार कयो वियो। CTD दावा कई त ॿिन्ही ॼणनि वटां 2 दस्ती बम ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। CTD ॿिन्ही ॼणनि ते 5 केस दाख़िल हुअण जी दावा कंदे चयो हो त ॿिन्ही ॼणनि पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे निशानो बणाइण जी रिथाबंदी कई हुई, जंहिं लाइ हथियार पिणु ख़रीद कया विया हुआ। अदालत पारां ज़मानत मंज़ूर करण बैदि सरमद मीराणी खे आज़ादु कयो वियो, जॾहिं त कानूनी घुर्जूं पूरियूं न थी सघण जे करे गनी अमान आज़ादु थी न सघियो हो। जसकम आरिसर जे अॻवान सरमद मीराणी खे ज़मानत थियण बैदि सेंट्रल जेल कराची मां आज़ादु कयो वियो, जिते सरमद मीराणी जे वालिद ऐं ॿियनि अॻवाननि संदसि आजियां कई। जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी, मीरजान सिंधी, इरफान ॾाहिरी, नवीद ॾाहिरी, ज़ैन खोसो समेत जीए सिंध तहरीक जे कारकुननि तोड़े सरमद मीराणी जे वालिद ज़ुल्फ़कार मीराणी, शाहजहां मीराणी, गनी अमान चांडियो जी भेण सिंधु अमान चांडियो, इनायत चांडियो, सोरठ लोहार क़ौमी कारकुन सैद ज़मा शाह समेत समें कारकुन सरमद मीराणी खे अजरक पाराए गुलनि जी वर्खा कई। सिंधियन नेशनल कांग्रेस मर्कज़ पारां चीफ ऑर्गेनाइज़र महबूब आज़ाद, डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग चोयो ऐं ऑर्गेनाइज़र सोणी जोयो जी अॻवानी में सिंध बचायो मार्च सिजावल पब्लिक पार्क तां शुरू कयो वियो। सिंधियन नेशनल कांग्रेस मर्कज़ पारां निकितल सिंध बचायो पैदल मार्च 4 ॾींहं जारी रहंदो, जेको मीरपुर बठोरो खोरवाह कड़ियो गहमर खां थींदो गुलाड़ची पहुचंदो, जिते हिकु वॾो जलसो मुनक़िद कयो वेंदो। सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻवाननि मुतालबो कंदे चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध ज़मीननि ते कब्ज़ा ख़तमु कया वञनि, आइनी तरमीम जो सिलसिलो बंदि कयो वञे, सिंध मां जबरी तौरु खंभे गुम कयल सियासी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे, क़ौमी कारकुननि मथां दाख़िल कूड़ा केस पिणु ख़तमु कया वञनि।
इंडस डेल्टा जी हथरादू तबाही रोकण लाइ क़दम खणी माहौलियाती तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। सिंध जा कुदरती वसीला सिंध ते ख़र्च कया वञनि। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त सिंध जे हारियुनि लाइ ज़रे इंसाफ़ मुनसिफ़ाणनि अघनि लाइ फौरी तौरु क़दम खंया वञनि। हारियुनि ऐं ज़मींदारनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे। हिन मार्च में तनज़ीमी अॻवाननि सां गॾु ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त क़ौमी सियासी ऐं माहौलियाती शऊर जो इज़हार कयो वियो। कराची डिवीज़न जे चइनि ज़िलनि, हैदराबाद, ठठे, जामशोरे, सखर डिवीज़न जे साथियुनि पिणु शिरकत कई। कारूंझर जी कटाई वारियुनि साज़िशनि ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। नगर पार्कर में पिणु बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। कारूंझर बाबति सिंध हाई कोर्ट तरफ़ां वफ़ाक़ी आइनी अदालत मां अपील वापसि न वठण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि नगर पार्कर में एहतिजाज करे बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। अलाए रखियो खोसो मुस्तफ़ा दल ऐं ॿियनि चयो त जेसिताईं सिंध हुकूमत अपील वापसि न वठंदी तेसिताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। जीअं सिंध मुहाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो, तनज़ीम जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन अज़ीज़ुल्लाह भुट्टो, गफ़ार मीरजत, पुनहल जमाली, अयाज़ सोलंकी, कमाल महर, सरफराज़ बुलेदी ऐं ॿियनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 22 डिसंबर ते तहफ़ुज़ सिंध जे उनवान सां हैदराबाद में मार्च जो ऐलान कयो। उन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रियाज़ चांडियो जो चवणु हो त पाकिस्तान जी 78 सालनि जी तारीख़ इंसानी हक़नि खां महरूम रही आहे, जॾहिं त सिंध जबर ऐं ज़ुल्म जो शिकार रही आहे। सिंध जी ॿोली तोड़े ॿियनि बुनियादी हक़नि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हिकु मख़सूस सूबे जी मुल्क में बालादस्ती ऐं पार्लियामेंट ते कब्ज़ो आहे, जंहिंखे बराबरी वारो निज़ाम ऐं ॿियनि क़ौम जी तारीख़ ऐं सक़ाफ़त बर्दाश्त नथी थिए, जॾहिं त आइनी तरमीम जमहूरियत ते राताहो आहे, जंहिंमें सदर खे ताहियात छूट ॾिनी वई आहे, जंहिंखे जीअं वणे तीअं करे। हुन वधीक चयो त सिंध बदमनी जी बाहि सुमेत मंशा जे वर चढ़ियल आहे, जंहिं ते कंट्रोल करण बदिरां हुक्मरान तोड़े पुलिस जे बाला ऑफिसरनि ॾोहारियुनि जूं दावतूं करे खेनि कुकड़ छेला खाराइण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ क़बीलाई झेड़नि खे हथी ॾिनी पई वञे, जॾहिं त असेंबलियुनि में चोर ऐं ॾोहारी क़िस्म जा माण्हू वेठल आहिनि, जिन खे आवाम जो वोट न पर बंदूक जे ज़ोर ते विहारियो वियो आहे। सिंध तारीख़ी वहदत आहे, जंहिंखे को बि टोड़े नथो सघे। रियाज़ चांडिये वधीक चयो त सिंध जी वहदत ऐं सिंध जी ख़ुशहाली लाइ जीअं सिंध मुहाज़ तरफ़ां 22 डिसंबर ते तहफ़ुज़ सिंध जे उनवान सां हैदराबाद में मार्च कयो वेंदो, जंहिंमें पीपल्स पार्टी, नून लीग ऐं MQM खां अलावा हर तनज़ीम, सहाफ़ियुनि, वकीलनि, उस्तादनि, हारियुनि ऐं पोहरियतनि, शागिर्दनि, डॉक्टरनि, शाइरनि, अदीबनि समेत हर मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि खे दावत ॾिनी वेंदी। हीअ मार्च जीअं सिंध मुहाज़ जो न पर सिंध जे किरोड़े सिंधियुनि जे हक़नि तोड़े ख़ुशहाल ॾोहनि मंशात खां पाक ऐं तालीम याफ़्ता सिंध लाइ आहे, जंहिं लाइ सिंध जे माण्हुनि खे घुरिजे त हूअ हिन मार्च में वधि खां वधि शिरकत करे पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कनि। रियाज़ चांडी जो वधीक चवणु हो त असांजे दरिया ते कब्ज़ो, जिते कोयलो निकिरे थो उते माण्हू गॾह ते पाणी भरनि था, उते ख़ुदकशियुनि जो थरपारकर मर्कज़ आहे। खीरथर जबल में, कंबर ज़िले में, भित जबल में, घोटकी में, थरपारकर में, मीरपुर ख़ास में, खैरपुर मीरस में कहिड़ो हिकिड़ो ज़िलो नालो खणा, शदादपुर सांगड़ में तेल ऐं गैस आहे, जिते उते रोज़गार खां महरूम, यूनिवर्सिटियूं, अस्पतालूं, तालीमी इदारा बर्बाद आहिनि। पंजाबी चवनि असां अंग्रेज़नि जी ग़ुलामी में ख़ुराक खाईंदा हुआसीं, इज़त सां सुम्हंदा हुआसीं। पंजाब 78 सालनि में असां ख़ुराक जी कमी जो सिंध मर्कज़ आहे। बंदूक उहा हर वक़्तु पोयों आहे। चोर ऐं क्रिमिनल्स असेंबलियुनि में आहिनि। चवनि था सूबा MQM जहिड़ा क्रिमिनल ऐं गवर्नर क्रिमिनल थो चए सूबा ठाहियूं। सूबा कंहिंजो पीउ नथो ठाहे सघे। सिंध पाकिस्तान खे ठाहियो आहे। पाकिस्तान नाले को मुल्क न आहे, फेडरेशन आहे। सिंध असेंबली ठाही आहे, पंजाब जो कब्ज़ो आहे। ही जेको सूबनि जी ॻाल्हि हले थी, इहो पंजाब ऐं पंजाबी एस्टेब्लिशमेंट थी कराए।
तंहिं करे बलदियाती इख्तियारात जी घुर पंजाबी इस्टेब्लिशमेंट थी कराए। दुनिया में ईअं थींदो आहे छा त बलदियाती इदारा सिंध असेंबली जे इख्तियारनि रियासत जे इख्तियार खां बलदियाती इदारा ताक़तवर न थींदा आहिनि। हिते मुशर्रफ दौर में बलदियाती इदारा जाली ठाहिया विया, नाज़मी निज़ाम। आसिफ ज़रदारी, अल्ताफ ऐं कियानी ॿिटो बलदियाती निज़ाम आंदो, सिंध उनखे शिकस्त ॾिनी। इहो मॉडल हो सिंध विरहाइण जो। तंहिं करे ख़बरदार था कयूं त बुख ऐं बदहाली ऐं ज़ुल्म जो राज जो ख़ात्मो कयो। जेको मुआशी बहरान आहे, सियासी बहरान आहे, इन जा ज़िम्मेवार पंजाबी आहिनि। मुल्क पंजाबियुनि जे कब्ज़े में आहे, असांजे कब्ज़े में नाहे। अगर मुआशी तौर ते न रियासत में इंसाफ जो मॉडल आहे, न रोज़गार, तरक्की, न ख़ुशहाली जो मॉडल आहे। इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ जो सिंध जा माण्हू ॻाल्हाइनि था त दहशतगर्द आहिनि। असीं धरती जा वारिस, मुहाफ़िज़ हूं। हज़ारनि सालनि जो असांजो वतन आहे। पाकिस्तान आवड़ी जावड़ी चीज है। पाकिस्तान को मुल्क ना है, फेडरेशन ना। बंदूक ते मार्शल टीटो यूगोस्लाविया के हलायो, टुटी वियो। बंदूक ते रूसन सोवियत यूनियन हलायो, टुटी वियो। बंदूक ताक़तवर न हूंदी आहे, आवाम ताक़तवर हूंदो आहे। तंहिं करे पंजाबी बंदूक जी ज़बान छॾनि, इंसाफ़, ख़ुशहाली ऐं बराबरी ॾे हलनि। सिंध गैर महफ़ूज़ थी वई आहे, बुख में, लाकानूनियत में, रोज़गार की कमी, तालीम, सेहत, साफ़ पानी ऐं खुराक की कमी। इन गैर महफ़ूज़ सिंध जे लाइ, सिंध के तहफ़ुज़ मुहैया करण लाइ GSN महाज सॼी सिंध के लाड़कानी प्रेस क्लब जे तवस्सु सां दावत था ॾियूं त महफ़ूज़, आज़ाद, तरक्की सां शानदार सिंध जे लाइ असां 22 डिसंबर ते तहफ़ुज़ सिंध मार्च हैदराबाद में कढंदासीं। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे सरबराह नवाज़ खान ज़ौर चयो आहे त सिंध जी साहिली पटी ते जर खारा थी विया आहिनि। माण्हू लॾपलाण करण में पूरा आहिनि। समंड में मिठे पाणी जो छोड़ न हुजण करे समंड जे चाढ़ में रोज़ानो वाध थिए पई। लखें एकड़ ज़मीन समुंड गड़काए रहियो आहे। सिंधू दरिया ते वक़्त बेवक़्त डैम ठाहिण जे करे सिंधू दरिया जो पाणी घटिजी वियो आहे। दरिया क़ौमनि खे जीआरींदा आहिनि। सिंधू दरिया सिंध जो पालनहार आहे, जेको सॼी सिंध खे सरसब्ज़ ऐं आबाद करे थो। जॾहिं खां दरिया जे पाणी ते कब्ज़ो थियो आहे, तॾहिं खां सिंध में लखें एकड़ ज़मीन गैर आबाद बणिजी वई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में नवाज़ खान ज़ौर वधीक चयो त सिंध वॾेरनि भोतारनि जे चकर मां निकिरी वसीला बचाइण जी जदोजहद में शामिल थिए। सिंधू दरिया वसीला बचाइण में किरदारु अदा करे। मीरपुर साकरे वाक़े में ड्रामाई मोड़ साम्हूं आयो आहे, जॾहिं त धुरियुनि पाण में ठाह करे छॾियो आहे। मीरपुर साकरो स्कूल जी मास्टराणी गुलनाज़ जोखियो ते इल्ज़ाम हया विया हुआ त हूअ शागिर्दनि खे ज़ोरी मज़हब तब्दील करण ते मजबूर करे पई, जंहिंजी जांच जो हुकुम पिणु ॾिनो वियो हो। जॾहिं त टीम धुरियुनि जा बयान कलमबंद कया हुआ। मास्तराणी गुलनाज़ जोखियो खे मुअतल पिणु कयो वियो हो। तालीम वारे सूबाई वज़ीर नोटिस वठंदे गुलनाज़ जोखियो खे मुअतल कयो हो ऐं जांच जो हुकुम पिणु ॾिनो हो। पहिरीं जांच ते हुन अदम इत्मिनान जो इज़हार कंदे ॿीहर कमेटी क़ाइमु कई हुई, जॾहिं त महेश्वरी बिरादरी ऐं हेड मास्तराणी में तकरार जो राजूणी हल कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त PPM जाम अब्दुल करीम जी टियाकड़ी बाद मसइलो हल थियो आहे। महेश्वरी बिरादरी जी पंचायत जे अॻुवाणनि लक्ष्मण दास, अशोक कुमार ऐं गस्टा अॻुवाणनि ग़ुलाम नबी ख़ुश्क, अनवर कलमती, अमीर अली लाशारी, शिराज मेमण, मियाँ ख़ान जोखियो ऐं ॿियनि सां गॾिजी गुलनाज़ जे घर पहुता, जिते लेडी टीचर गुलनाज़ जोखियो आयल महिमाननि खे मान ॾींदे हिंदू शागिर्दयाणी जे वालिद सावण महेश्वरी खे माफ़ करे छॾियो। जॾहिं त हिंदू पंचायत ऐं सावण महेश्वरी तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह खे अपील कई आहे त हिन मामले जी सरकारी सतह ते हलंदड़ जांच ते नज़रसानी करे मामले खे ख़तमु कयो वञे। जॾहिं त मामले जी मुकमिल जांच अञा ताईं थी न सघी आहे, मास्तराणी खे मुअतल कयो वियो हो। ॿिए पासे सावण खे पिणु मुअतल कयो वियो हो।
सावण म्यूनसिपल में मुलाजिम आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी नायब सदर सतार रिंद, लाल जरवार, सरवाण जतोई, आसिफ़ कोसो ऐं ॿियनि पंहिंजे बयान में चयो आहे त सरकारी मशीनरी वसीले नवनि सूबनि जी मुहिम हलाई पई वञे। वफ़ाक़ी सरकार पीपल्स पार्टी जी सहूलियतकारी सां सिंध जी वहदत ते वार करे रही आहे। सिंध खे टुकड़ा टुकड़ा करणु, NFC एवार्ड में सूबनि जो हिसो घटाइणु, नओं बलदियाती निज़ाम मढ़णु ऐं ॿियनि मुल्क दुश्मन मनसूबनि खे मुकमिल करण लाइ 28वीं तरमीम आंदी पई वञे। मख़सूस मीडिया जे कारोबारी मीडिया हाउसिस वसीले नवनि सूबनि जी मुहिम खे ज़ोर वठरायो पियो वञे। उन लाइ ख़ानगी यूनिवर्सिटियुनि खे इस्तेमालु कयो पियो वञे। अॻवाननि वधीक चयो त 18वीं तरमीम जी वापसी जी मुखालफ़त कंदासीं वारो पीपल्स पार्टीअ जो बयानु ढोंग ऐं फ्रॉड आहे। पीपल्स पार्टी बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट एमेंडमेंट एक्ट 2023 पास कराए 18वीं तरमीम खे अमली तौर ते ख़तमु करे चुकी आहे। 18वीं तरमीम खे गैर आइनी तौरु बेअसर बणाए SIFC जो इदारो जोड़ियो वियो, जंहिंखे सूबनि जी ज़मीननि ऐं वसीलनि जे विकिरे जो परवानो ॾिनो वियो आहे। अॻवाननि वधीक चयो त पीपल्स पार्टी जी क़यादत इक़्तिदार जी लालच में सिंध जो सौदो करे रही आहे। कराची जे सचल थाणे जी हद अंदरि वधंदड़ बदअमनी, मनशात फरोशी, जुआ ऐं ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ STP अॻवाननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। STP अॻवाननि रियाज़ हुसैन जलबाणी, अली बख्श लाशारी, शेरजान खोसो, ग़ुलाम अली बुलेदी, मंठार चांडियो, मोहम्मद अली शेख ऐं ॿियनि निकितल एहतिजाजी रैली खे ख़िताब कंदे चयो त सचल थाणे जी हद अंदरि पुलिस जी सरपरस्ती हेठि जुआ मनशात सरियाम हली रही आहे, जॾहिं त बदअमनी वधी वञण जे करे शहरी पिणु सख़्तु परेशान आहिनि। हुननि चयो त कुझु ॾींहं अॻु SHO सचल मल्क सलीम उमर जोगी ॻोठ में मोहम्मद अली शेख जे घर ते चढ़ाई करे चादर चौदीवारी जे तक़दुस खे पैमाल कयो हो। SHO सचल मल्क सलीम, जेको ज़हनी मरीज़ आहे, जंहिंखे नौकरी तां बरतरफ़ कयो वञे, जुआ मनशात जा अॾा बंदि कराया वञनि, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। वफ़ाक़ी आइनी अदालत कणक जी कोटा बाबति सिंध हाई कोर्ट सखर बेंच जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 3 रुकनी बेंच सिंध हुकूमत जी अपील ते ॿुधणी कई। सिंध हुकूमत 31 मई 2023 ते सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कराई हुई। ॿुधणी दौरान एडिशनल एडवोकेट जनरल सिंध सब्तैन महमूद अदालत में पेश थियो। सिंध हुकूमत जे वकील चयो त सिंध हाई कोर्ट जूं हिदायतूं आइन मूजिबि न आहिनि। एडिशनल एडवोकेट जनरल मौक़िफ़ इख़्तियार कयो त पॉलिसी ठाहिण जो इख़्तियार एग्ज़ीक्यूटिव जो आहे। जस्टिस अली बाकर नजफ़ी चयो त एग्ज़ीक्यूटिव हमेशह पॉलिसी ठाहे ऐलान करे थो। अदालत सिंध हुकूमत जी अपील मंज़ूर कंदे हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो। डहरकी तालके अस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं शहरियुनि अस्पताल ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नवीद चुगताई, सादक लगारी, अमजद शर, मोहब्बत समेजो, जावेद इक़बाल लगारी, यूनस शेख, सलीम मलिक ऐं ॿियनि चयो त तालके अस्पताल में केतिरे अरसे खां दवाऊं अणलभ आहिनि। करोड़े रुपयनि जी बजट मिलण बावजूदि स्टोर इंचार्ज MS डॉक्टर शकीला माजिद जे गठजोड़ सबबि दवाऊं मरीज़नि खे ॾियण बजाए ख़ानगी स्टोरनि ते विकिरो कयूं वञनि थियूं, जंहिं सबबि मरीज़नि खे गोरी बि नथी मिले। हुननि चयो त अस्पताल जा डॉक्टर पंहिंजे ख़ानगी क्लिनिकनि ते महदूद बणिजी विया आहिनि। अस्पताल जो वहिंवार डॉक्टर, चौकीदार ऐं पटेवारनि हवाले थियल आहे, जेके मरीज़नि जे ज़िंदगियुनि सां खेॾी रहिया आहिनि। असां दवाउनि जी खोट ऐं इमरजेंसी में डॉक्टरनि जी अदम मौजूदगी ख़िलाफ़ केतिरा ई भेरा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर को बि खड़तेल नथो निकिरे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी अस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट ख़तमु कई वञे। सिंध तरक़ी पसंद स्टूडेंट्स फेडरेशन पारां सिंध यूनिवर्सिटी में फाइनल जे शागिर्दनि जी अलविदाई तक़रीब ऐं जशन लतीफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी जी सदारत हेठि मुनक़िद कई वई, जंहिंमें पार्टी जा मरकज़ी अॻवान ऐं शागिर्द वॾे अंग में शरीक थिया। उन मौक़े ते ख़िताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त असां अहिड़ी आइनी अदालत जी हिमायत कयूं था
जिते समूरनि सूबनि खे बराबरी जे बुनियाद ते नुमाइंदगी मिले। हर सूबे खे पंहिंजी सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट हुजणु घुरिजे। हुन चयो त हुक्मरान 27 आइनी तरमीम ज़रिए पंहिंजे इक़्तिदार जी मुदत वधाइण जी कोशिशि कई आहे, जेका आइन जे रूह ऐं वफ़ाक़ी तवाज़ुन जी भञकड़ी आहे। मुल्क में अहिड़ियूं आइनी तरमीमूं थियणु घुरिजनि जेके इस्तेहकाम, इंसाफ़ ऐं सूबाई बराबरी खे यकीनी बणाइनि। सूबनि खे मुकमल ख़ुदमुख़्तियारी, बराबरी, इंसाफ़ ऐं करप्शन खां पाक निज़ाम घुरिजे। सिंध जो फ़िक्री रहनुमा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांखे मुहबत ऐं वतन सां मुहबत ऐं हक़ लाइ आवाज़ उथारण जो दर्स ॾिए थो। डॉक्टर कादर मक्सी वधीक चयो त नौजवान पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾियण सां गॾु वतन ख़िलाफ़ साज़िशुनि खां बि बाख़बर रहनि। प्राइमरी खां यूनिवर्सिटी ताईं मुफ़्त तालीम फ़राहम करणु घुरिजे। आख़िरी चोदगी भरिसां तलाक वठण ते मुड़ुस हथियारबंद साथियुनि जी मदद सां कोर्ट वेंदड़ ज़ाल खे अगवा करे सोहरे खे तशदुद जो निशानो बणायो। नारी जे वारसनि मेराण हाईवे बंदि करे 3 कलाक धरणो हयो। पुलिस ॻाल्हियूं करे रोड खुलाए छॾियो। ॻोठ जलालुद्दीन शहर वासी कुर्बान शहर अकरी थाणे ते केस दाख़िल करायो। केस में ॼाणायो त धीउ बल्किस खे ॾहरकी जे चांडिया मोरी रेती वारे इलाइक़े में परिणायो। मुड़ुस मथसि तशदुद कंदो हो। धीअ सां गॾु खुला लाइ दाख़िल कयल दरख़्वास्त जी ॿुधणी ते कोर्ट वञी रहियो हुअसि त कार सवार हथियारबंदनि धीअ खे अगवा कयो ऐं परवेज़ शर मूंखे तशदुद जो निशानो बणायो। न्याणी जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। ख़दशो आहे त खेसि क़तल कयो वेंदो। लाड़काणे में पुलिस कांस्टेबल जी भर्तियुनि लाइ टेस्ट पास उमेदवारनि ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ SSP चौक ब्लॉक करे एहतजाजी धरणो हयो, जिते हुननि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्तु नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते उमेदवारनि शौकत मक्सी, महफूज़ अली लाशारी, फरमान मक्सी, अब्दुल कादिर अबड़ो ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त असां सिंध पुलिस में SPD जी वन तहत साल 2024 दौरान दरख़्वास्तूं जमा कराए जिस्मानी ऐं लिखत टेस्ट ॾियण सां गॾु जिस्मानी टेस्ट पास में हिसो वठी कामयाबु थियासीं। जंहिंखां पोइ पहिरें ऐं ॿिए फेज़ में हज़ारे उमेदवारनि खे ऑफर आर्डर जारी करे असांखे वेटिंग लिस्ट में रखियो वियो। हींअर 1.5 साल खां वधीक अरसो गुज़री चुको आहे, पर उन जे बावजूदि लाड़काणे ज़िले में पुलिस कांस्टेबल जे भर्तियुनि जी वेटिंग लिस्ट में इज़ाफ़ी सीटूं ज़ाहिर नथियूं कयूं वञनि। न ई असांखे ऑफर आर्डर जारी कया पिया वञनि, जॾहिं त वॾे वज़ीर लेटर पिणु लिखियो आहे, जंहिंजो अञा ताईं को बि खड़तेल निकिरी नाहे सघियो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु ऑफर आर्डर जारी करे रोज़गार फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। शहीद बेनज़ीराबाद तालीमी बोर्ड जे नतीजनि में फेरफार ख़िलाफ़ 3 ॾींहं बि शागिर्द सरापा एहतजाज बणियल रहिया। बोर्ड इंतिज़ामिया ते रिश्वत वठी रिज़ल्ट ख़राब करण जे इल्ज़ाम पिणु मढ़िया विया। नवाबशाह में गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज, सचल सरमस्त कॉलेज ऐं हाई स्कूल जे शागिर्दनि इकरार जमाली, रिहान अली ऐं वज़ीर भंगवार जी अॻुवाणी में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सकरंड में गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज जे शागिर्दनि बोर्ड इंतिज़ामिया जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ अमजद शर, राकेश कुमार, अली हसन किरियो ऐं सईद उनड़ जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे मीडिया हाउस अॻियां धरणो हयो। काज़ी अहमद में 9 ऐं 11 जमायत जे शागिर्दनि एहतजाजी रैली कढी क़ौमी शाहराह ते धरणो हयो। टंडे आदम में पिणु शागिर्दियाणियुनि क्लासुनि जो बैकाट करे एहतजाज कयो, जॾहिं त टंडे आदम जे गवर्नमेंट न्यू अलीगढ़ बॉयज़ कॉलेज जे शागिर्दनि अलीजान छुटो, फरहाद, हारून आराई, हमाद जूणेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में क्लासुनि जो बैकाट करे प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे तालीमी बोर्ड बेनज़ीराबाद ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एम जनाह रोड ते ट्रैफ़िक मुअतल थी वई। नौशहरो फ़िरोज़, मेहरापुर, ठारूशाह ऐं शाहपुर चाकर में पिणु शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरा कया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाज कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि इल्ज़ाम मढ़ियो त शहीद बेनज़ीराबाद तालीमी बोर्ड जी इंतिज़ामिया मुबैना तौरु पैसनि एवज़ कॉलेज जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे रिज़ल्ट में हेराफेरी कई आहे। रेगुलर ऐं होशियार शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे C ग्रेड या वरी फेल कयो वियो आहे, जॾहिं त गैर हाज़ुर रहंदड़ बासर शागिर्दनि ऐं ख़ानगी स्कूलनि जे शागिर्दनि खे मुबैना ॾेती लेती जे बुनियाद ते A1 ग्रेड ॾिना विया आहिनि। बोर्ड इंतिज़ामिया असांजो मुस्तक़बिल तबाह कयो आहे, जेको असीं थियणु न ॾींदासीं। हुननि चिताव ॾिनो त जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो त
असीं क़ौमी शायरा बंदि कंदासीं। अवामी तहरीक ज़िले ठठे तरफ़ां यूनिट बुहारा जे अॻुवाण कामरेड जुमे मलाह जी 8वीं वरसी बुहारा में मल्हाई वई। अवामी तहरीक ज़िले ठठे ऐं बुहारा जे अॻुवाणनि कामरेड जुमे जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े खेसि सलामी ॾिनी। वरसी तक़रीब में अवामी तहरीक ज़िले ठठे जे सदर रज़ाक चांडे, सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र अब्दुल ख़ालिक गुंदरे, सिंध हारी तहरीक ज़िले सदर बिलाल लाशारी, नूर मोहम्मद कोंभर, कामरेड जुमो मलाह जे पुट सिद्दीक मलाह, अवामी तहरीक ज़िले अॻुवाण इदरीस पलीजो, अल्लाह बख्श बलोच, सतार पलीजो, इक़बाल लाशारी ऐं ॿियनि शिरकत कई। अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त कामरेड जुमो रसूल बख्श पलीजे साहिब जो साथी, अवामी तहरीक जो सचो पचो कारकुन हो। पंहिंजी समूरी ज़िंदगी हुन सिंध वतन, सिंध जे पोरित हारियुनि ऐं मज़दूरनि लाइ वक़फ़ कई। कामरेड जुमो अवामी तहरीक जे प्लेटफार्म तां सिंध वतन जी मालिकी कंदो रहियो। हूअ ज़ियाई आमरियत ऐं मुशरफ़ी मार्शला सां विढ़ियो। अॻुवाणनि वधीक चयो त हिन वक़्तु सिंध जी सूरतहाल इंतिहाई ॻणती जोगी आहे। हिकु पासे 26 ऐं 27 ऐं तरमीमाणे सिंध जे मैदनी वसीलनि ते कब्ज़ा कया पिया वञनि, त ॿिए पासे वरी कॉर्पोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जूं ज़मीनूं मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾिनियूं पियूं वञनि। हींअर ज़रूरत आहे त कामरेड जुमो जंहिं फ़िक्र पलीजो ते हलियो, उन वार्ड ते हली पाण सिंध ऐं सिंध जे पोरित तबिके जी मालिकी कयूं। सकरण में केस दाख़िल न करण ते ॻोठ सूमर लुंड जे रहवासियुनि पुलिस ख़िलाफ़ थाणे जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि रजब जलबाणी, इक़बाल जलबाणी ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु असां ते सूमर लुंड ऐं उन जे पुटनि हमिलो कयो, जॾहिं त अञा ताईं उन जो केस बि दाख़िल नथो कयो वञे। पुलिस विंगारो बणियल आहे। हुननि मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। डिघ मोरी शहर में हद दख़लियूं हटाइण लाइ पहुतल इरिगेशन जी टीम ऐं दुकानदारनि में छिकताण थी वई, जॾहिं त दुकानदारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। टंडो मोहम्मद ख़ान ऐं शेख भिरकियो रोड ते धरणो हंयो वियो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त दुकान डाहिण न ॾींदासीं। छिकताण बाद मुख़्तियारकार टंडो मोहम्मद ख़ान, फ़ैद अहमद ऐं इलाइक़े जे मुज़िज़ शख़्सियत वाक़े वारे हंधि पहुची आरज़ी तौर ते कार्रवाई खे रोके छॾियो। सखर जी निजी अस्पताल में शिकारपुर वासण 22 वरनि जी कूंज दायो। डॉक्टरनि जी मुबैना लापरवाही सबबि फ़ौत थी वई। वारसनि डॉक्टरनि ते कोताही जो इल्ज़ाम हणंदे चयो त सुबुह असां खां 1 लख रुपया बिल वठी पोइ चयो वियो त तव्हांजी मरीज़ फ़ौत थी वई आहे, लाश खणाए वञो। मरीज़ जी हालत ख़राब हुजण बावजूदि ऑक्सीजन जो ख़्यालु न रखियो वियो। बार बार पाण वञी ऑक्सीजन लॻाईंदा रहियासीं। नारी जे पीउ मूजिबि कूंज खे गुज़िरियल ॾींहुं अस्पताल दाख़िल करायो वियो हो। ICU में हुजण बावजूदि डॉक्टरनि संदसि बहितर इलाज न कयो। न्याणी डॉक्टर जी कोताही सबबि फ़ौत थी आहे। डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿिए तरफ़ अस्पताल इंतिज़ामिया जो चवणु हो त डॉक्टरनि ते कोताही जो इल्ज़ाम ग़लति आहे। नारी कैंसर में मुब्तला हुई। दाख़िल करण वक़्तु सूरतहाल बाबति वारसनि खे आगाह कयो वियो हो। राणीपुर जी शाही बाज़ार, रेशम बाज़ार, खीर बाज़ार, सराफा बाज़ार ऐं स्टेशन रोड ऐं क़ौमी शाहराह जे ॿिन्ही तरफ़नि खां रेढ़ा मोटरसाइकिलूं ऐं वैगनूं ग़ैर क़ानूनी तौर ते बीहारे रस्ता सोढ़ा कया विया। नतीजे में ईंदड़ वेंदड़नि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पियो, जॾहिं त क़ौमी शाहराह ते हद दख़लनि जे करे हादसा पेश अचण लॻा। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते हद दख़लियूं हटायूं वञनि। 88 मोरी भरिसां ॻोठ शेरखान जमाली जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में 4 महीननि खां उस्ताद न अचण करे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी तालीम तबाह थी वई। शागिर्दनि ऐं ॻोठाणनि गुलाम शबीर जमाली, मज़हर अली, अहमद अली, सुभान अली मुराद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि चयो त असां काफ़ी भेरा तालीम खाते जे ऑफिसरनि सां मिली उस्ताद न अचण बाबति आगाही ॾिनी आहे, पर उन बावजूदि को बि क़दम नथो खंयो वञे। उन्हनि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते स्कूल में उस्ताद मुक़ररु कयो वञे त जीअं ॿारड़ा तालीम पिराए सघनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो।
पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन